दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट जेका आहे, अॼु जो रिव्यू जेको आहे रियासत सोप सीरियल ड्रामे जी बहितरीन नई हिकु मतिलबु ख़बर जे मुताबिक़ आहे। हलूं था अपडेट जी तरफ़ दोस्तों, ऐं उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। दरअसल दोस्तों खजू साहब कल्ह खां वठी लॻो पियो आहे इन स्क्रिप्ट में जेको खणी आयो आहे नूर ज़हूर साहब खां रियासत ड्रामे सोप सीरियल जी कहाणी। स्क्रिप्ट जो मतिलबु आहे कहाणी, तव्हांखे सिंधी ऐं सवली सिंधी में सम्झायां। उन खे जेको आहे एडिट करे थो, उन खे सेट करे थो, वरी नवे पननि ते उतारे पियो ऐं उन सां गॾोगॾु टे दोस्त उन सां बि महिनत करे रहिया आहिनि ऐं इहो बार बार खजू सां पोस्टूं बि रखी रहियो आहे। ऐं उन में हुन पंहिंजी पूरी महिनत में इहो लॻो पियो आहे त जीअं छंछरु ते मूं वाइदो कयो आहे, जेका मींहुं बरसाति में पोइना थी वियो ड्रामो 10 तारीख़ ते शूट थियणो न थियो। मां तव्हांखे टियों ॾींहुं ॿुधाए छॾियो त खजू साहब जो ड्रामो पोइना थियो आहे मींहं जे करे, ऐं खजू साहब पाण बि लाइव अची करे वरी बाद में उहा अपडेट ॾिनी त मां ड्रामो पोइना कयो आहे, छंछरु ते स्टार्ट थींदो। ॾिसूं, मूंखे वरी बि पक नथी थिए छंछरु ते ड्रामो स्टार्ट थी सघे, वरी बि हू महिनत में लॻो पियो आहे। इन में इहो लॻे थो त छंछरु ते ड्रामो खजू कीअं बि करे कोशिशि कंदो त मां इन खे जेको आहे शूटिंग स्टार्ट करे छॾियां छंछरु खां। ऐं हू स्क्रिप्ट ठाहिण में, लिखण में ऐं पंहिंजे कम में हिकु वॾो बिज़ी लॻो पियो आहे। ऐं उमेदु आहे छंछरु खां जी शूट स्टार्ट थी वेंदी ऐं मेकिंग वीडियोज़, पिक्चर, इमेज वग़ैरह सभु कुझु तव्हां असांजे आॾो अचणु शुरू थी वेंदा। असां जेको पंहिंजो राब्तो कयो आहे उन हिसाब सां इहा लॻे थो त ड्रामे खे जल्दी मुकमल कयो वेंदो। ऐं रियासत ड्रामे जी कोशिशि इहा ई आहे त 2026 खां पहिरियां ॿ स्पेलनि जा कम से कम 3 स्पेल या 2 स्पेल पूरा कया वञनि ऐं उन्हनि जी इहा ई कोशिशि लॻी पई आहे। ऐं दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अगरि तव्हां वीडियो हेसि ताईं ॾिठो आहे त सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त असांजो ही यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीअ अव्हांजो चैनल आहे, हिन चैनल ते अव्हांखे हर वक़्तु न्यू खां न्यू अपडेट्स मिलंदी रहंदी।